ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 18/1/81 1981। स्मृति स्वरूप जो आधार आहे यादि ऐं सेवा। अॼु बाप दादा पंहिंजे अमूल्य मणियुनि खे ॾिसनि पिया। हर हिकु मणी पंहिंजी पंहिंजी स्थिति रूपी स्थान ते चमकदी हुई मणियुनि जे स्वरूप में बाप दादा जो श्रृंगार आहे। अॼु बाप दादा अमृत वेले खां पंहिंजे श्रृंगार मणियुनि खे ॾिसनि पिया। तव्हां सभी साकारी सृष्टि में हर स्थान खे सजाईंदा आहियो, भिन्न भिन्न प्रकार जा पुष्पनि सां सजाईंदा आहियो। 18 जनवरी ॾींहुं सजाईंदा आहिनि न। इहे बि ॿारनि जी महिनत बाप दादा मथां ॾिसंदा रहंदा आहिनि। अॼु जे ॾींहुं जीअं तव्हां सभु ॿार मधुबन जे हर स्थान जी परिक्रमा लॻाईंदा आहियो, बाप दादा बि ॿारनि सां गॾु परिक्रमा ते हूंदा आहिनि। मधुबन में बि 4 धाम विशेष ठाहिया आहिनि जंहिंजी परिक्रमा लॻाईंदा आहियो। त भक्तनि बि 4 धाम जो महत्व रखियो आहे। दुनिया में बि 4 धाम जो महत्व आहे न। त असुल में ॾिसो, मधुबन जेको संगम युग ते थींदो आहे, हुनजो कीअं यादगार रूप केॾो वॾो ठातो अथनि। जीअं अॼु जे ॾींहुं तव्हां परिक्रमा लॻाईंदा आहियो, वैसे भक्तनि बि फॉलो कयो आहे। तव्हां माण्हू बि शो ठाहे करे वेंदा आहियो। तव्हां ॿार बि क्यू ठाहे करे वेंदा आहियो। क्यू में लॻंदा आहिनि न। जॾहिं 18 जनवरी हूंदी आहे त ॾाढी मतिलबु ॿार ॾाढा अची वेंदा आहिनि। पोइ 4 धाम में चकर लॻाइण लाइ सभु लोग चईंदा असां वञूं त क्यू लॻाईंदा आहिनि। भक्त बि क्यू लॻाए दर्शन जे लाइ इंतज़ारु कंदा आहिनि। जीअं भक्ति में सतवचन महाराज चईंदा आहियूं, वैसे संगम ते सतवचन सां गॾु गॾु तव्हांजे 7 कर्म बि महान ॻायल आहिनि, है न। सतवचन महाराज चईंदा आहियूं, वैसे संगम ते बि असांजा 7 कर्म महान आहिनि, अर्थात यादगार ठही वेंदा। संगम युग जी विशेषता आहे। भगत भॻवान जे अॻियां परिक्रमा लॻाईंदा आहिनि, लेकिन भॻवान हाणे छा कंदा आहिनि? भॻवान ॿारनि जे पुठियां परिक्रमा लॻाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में भगत भॻवान जे अॻियां परिक्रमा लॻाईंदा आहिनि, लेकिन हाणे बाबा असां ॿारनि जे अॻियां परिक्रमा लॻाईंदा आहिनि। अॻियां ॿारनि खे कंदा आहिनि, पुठियां ख़ुदि हलंदा आहिनि। सभु कर्म में हलो ॿार चईंदा रहंदा आहिनि, है न। बाबा रोज़ असांखे पुचकार ॾेई करे अॻियां वधाईंदा रहंदा आहिनि न। चाहे कल्ह कुझु बि थियो हुजे, अॼु सुबुह तव्हां बाबा जे साम्हूं वियो, बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधायो, बाबा चईंदो चलो बीती सो बीती, हाणे अॻियां हलो। चईंदा आहिनि न, कुझु बि थिए, हा, लेकिन बाबा हमेशह ॿारनि खे अॻियां वधाईंदा रहंदा आहिनि। इहा विशेषता आहे न। ॿारनि खे मालिक ठाहींदा आहिनि, स्वयं बालक ठही वेंदा आहिनि बाबा। हिन करे रोज़ बाबा चईंदा आहिनि मालिकम सलाम, मालिकनि खे सलाम। भॻवान तव्हांखे पंहिंजो ठाहियो आहे या तव्हां भॻवान खे पंहिंजो ठातो अथव? असां बाबा खे ढूंढियो या बाबा असांखे ढूंढियो? या बाबा असांखे पंहिंजो ठातो अथई या असां बाबा खे पंहिंजो ठातो? पहिरियों त बाबा चई न, मुंहिंजा ॿार मिठा ॿार प्यारा ॿार, जो आयो जहिड़ा आयो मुंहिंजा आयो। पहिरियों वरदान इहो ई आहे न असांजे लाइ। उन ॾींहुं बाबा ॿुधाई न, सभिनि खे पहिरियों वरदान इहा मिलियल आहे। वैसे त बाबा चईंदा आहिनि योगी भव पवित्र भव, लेकिन उन ॾींहुं बाबा असांखे चई न कि बाबा सभिनि खां पहिरियों ॿारनि खे छा चईंदा आहिनि?
जो आयो जेड़ा आयो मुंहिंजा आयो। छा चईंदा आहिनि कंहिं कंहिंखे ठातो ऐं भॻवानु तव्हांखे पंहिंजो ठातो आहे या तव्हां? त बाबा पुछनि था कंहिं कंहिंखे ठातो। बाप दादा त सम्झंदा आहिनि ॿारनि भॻवान खे पंहिंजो ठातो आहे। ॿार बि चतुर आहिनि त बाबा बि चतुर आहे। जंहिं समय ऑडर कंदा आहियो हाज़िर थी वेंदा आहिनि, है न। ॾिसो जीवन में तव्हांखे अगरि अनुभव हुजे त कि जंहिं समय असांखे बाबा जी ज़रूरत आहे, असां चईसीं बाबा शिव बाबा अचो, त हुन समय बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि। अॼु जे ॾींहुं मिलण जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहुं जो वरदान सदा स्मृति भव। 18 जनवरी जी मुरली आहे न, त अॼु जे ॾींहं जो वरदान आहे सदा स्मृति भव, कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, हाणे छा थी करां। जो बि असांखे बाबा स्मृति ॾियाराई अथई, चेक करो असांखे बाबा कहिड़ी कहिड़ी स्मृति ॾियाराई अथई। त अॼु स्मृति भव जो वरदान अनुभव कयो। अॼु चेक कजो असांखे बाबा छा छा स्मृति ॾिनाई अथई। आत्मा परमात्मा सृष्टि चक्र में केॾी सारी ॻाल्हियूं ॿुधाई अथई बाबा, केॾी स्मृति ॾियाराई अथई कि तव्हां ई सतयुग में आहियो, तव्हां ई त्रेता, तव्हां ई द्वापर, तव्हां ई कलयुग, है न। त अॼु स्मृति भव जो वरदान अनुभव कयो। अॼु स्मृति भव जे रिटर्न में मिलन मल्हाइण आया आहियो। यादि ऐं सेवा, यादि ऐं सेवा ॿिन्हिनि जो बैलेंस स्मृति स्वरूप स्वतः ई ठाहे ॾींदा आहिनि। यादि ऐं सेवा ॿिन्हिनि जो बैलेंस असांखे स्मृति स्वरूप सहज ई ठाहे ॾींदा आहिनि। बुद्धि में बि बाबा, मुख सां बि बाबा, हर कदम विश्व कल्याण जी सेवा प्रति। बुद्धि में भी बाबा, मुख में भी बाबा, है न। ऐं असांजो हर कल्याण भी बाप समान हुजणो खपे। हर कदम विश्व कल्याण जी सेवा प्रति। बुद्धि में भी बाबा, मुख में भी बाबा, असांजो हर कदम छा हुजणो खपे, विश्व कल्याणकारी। संकल्प में यादि ऐं कर्म में सेवा। संकल्प में बाबा जी यादि हुजे ऐं कर्म में असां सेवा करूं। इहे ई ब्रह्मण जीवन आहे न। यादि ऐं सेवा न त ब्रह्मण जीवन ही न हूंदो। यादि ऐं सेवा न हूंदी त ब्रह्मण जीवन ई न। अच्छा, सर्व अमूल्य मणनि खे, स्मृति स्वरूप वरदानी ॿारनि खे, हर कर्म सत कर्म करण वारे महान महाराजनि खे, सदा बाप जे स्नेह ऐं सहयोग में रहण वारा अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। अमूल्य मणनि खे, स्मृति स्वरूप वरदानी ॿारनि खे, हर कर्म सत कर्म करण वारे महान महाराजनि खे, महान ऐं महाराज सदा बाप जे स्नेह ऐं सहयोग में रहण वारे अहिड़े विशेष आत्माउनि खे बाप दादा यादि प्यार ऐं नमस्ते था करनि। पर्सनल मुलाक़ात। बाप दादा हर ॿार खे सदैव कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि।
बाप दादा जी नज़र हर एक ॿार जी विशेषता ते वेंदी आहे। असांखे बि छा करिणो आहे, इहो अभ्यास करिणो आहे, हर ॿार जी विशेषता ते ई असांजी नज़र पए, ॿियो काथे बि न पए। हर आत्मा जी विशेषता। ये छोरो आहे, ये छोरी आहे, ये कारो गोरो फलानो धर्म, ये निराण ॾेराणी ससु न, हिन संबंध सां बि ॾिसंदा आहियूं त उन्हनि आत्माउनि में जो विशेषता आहे उहो ख़तमु थी वेंदी आहे न, है न। अगरि असां देख धर्म जो तव्हांजे घर में जो माण्हू रहंदा आहिनि उन्हनि खे बि उनजी विशेषता अनुसार ॾिसो त कॾहिं बि इंसान अलॻि न थिए, कॾहिं बि इंसान जी लड़ाई झगड़ो न थिए न, कॾहिं बि इंसान छो जी पतो आहे हिन माण्हू जी विशेषता आहे, इन सां असां लड़ी झगड़ी करे अलॻि थींदासीं, इनखे बुरो भलो चईंदासीं, इन सां संबंध तोड़े छॾंदासीं त मूंखे उहा चीज़ न मिलंदी। कई बार माण्हुनि खे उहा चीज़ जी इम्पोर्टेंस न पतो हूंदो आहे, न सोचदा आहिनि कोई न असां करे वठंदासीं, माई लॻाए वठंदासीं, हीअं करे वठंदासीं। लेकिन बाबा असांखे चवनि था, बाबा चाहिनि त छा न करे सघंदा आहिनि, बाबा त हिकु सेकेंड में पूरी दुनिया खे परिवर्तन करे सघंदा आहिनि, न। शिव बाबा सां असांखे ॻाल्हि सिखणी खपे न, वैसे त ॾाढो कुझु सभई सिखणो आहे शिव बाबा सां। शिव बाबा खे पूरी दुनिया परिवर्तन करण में देरी लॻंदी। शिव बाबा चाहिनि त दासदासी जी बि ज़रूरत न आहे, उते त अॼुकल्ह रोबोट आहिनि, है न, रोबोट आहे न, साफ़ सफ़ाई करण लाइ, सभु कमु करण लाइ रोबोट तयारु आहे अॼुकल्ह। शिव बाबा पंहिंजी साइंस जी टेक्नोलॉजी सत्युग में न यूज़ करे सघंदा आहिनि, छो बाबा एग्ज़ाम वठंदा आहिनि, छो एग्ज़ाम छो वठंदा आहिनि, ताकी पद डिसाइड थिए। हाणे इहे बि त करे सघंदा आहिनि न, जो जेतिरो पढ़ंदो उनजो जंहिं हिसाब सां मार्क्स ईंदा उन हिसाब सां राजा रानी ठहींदा, उन्हनि खे वॾो महल मिलंदो, बाक़ियुनि खे नंढो महल मिलंदो। दासदासी छो ठहे, प्रजा ई छो ठहे, ये टाइटल ई न हुजणा खपनि न, है न। छो जी सभु कमु करण वारा रोबोट त आहिनि ई सही, खेती करण लाइ रोबोट ठही आहिनि, पढ़ाइण लाइ रोबोट ठही आहिनि, घर जो कमु करण लाइ रोबोट ठही आहिनि, सभु थी वियो आहे। या तक कि ॿार बि माण्हू अॼुकल्ह मशीन सां पैदा करे सघंदो, ॿार बि मशीन सां पैदा थी वेंदा आहिनि। एतिरी साइंस अॻियां निकिरी वई आहे कि ॿार पैदा करण लाइ तव्हांखे शादी बि न करणी पवंदी, है न। त शिव बाबा चाहिनि त स्वर्ग में सभु कुझु साइंस जे हिसाब सां थी सघंदा आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि न, मूंखे त साइंस बि उते लिमिटेड कम लाइ यूज़ थींदी न, है न। इन करे बाबा असांजी विशेषता ॾिसी करे ॿार खे कम में लाईंदा आहिनि। हाणे कंहिंखे हूंदो आहे कि मां कृष्ण सां गॾु कृष्ण खे पालां, कृष्ण जी माउ हुनखे न पालंदी एतिरो जेतिरो हुनजी दासदासियूं पालंदियूं, है न। कृष्ण कंहिं वटि ज़्यादा रहंदो, पंहिंजी दासदासियुनि वटि, है न। त हाणे कंहिंजी इच्छा आहे कि मां कृष्ण सां रहां, अगरि रोबोट दासदासी ठही वेंदा उते, पोइ त कंहिंजी इच्छा पूरी न थिए, इहे, है न। कंहिंखे श्रृंगार करण जो शौक़ु हूंदो आहे न, मेकअप आर्टिस्ट, त हुते बि श्रृंगार करण वारियूं दासदासियूं हूंदियूं न। हाणे अगरि असां सोचूं कि न भई रोबोट ई हुजे त हुते दासदासियूं के कमु अचे, पोइ उहा उन्हनि जी त इच्छा पूरी न थींदी। कंहिंखे इच्छा थींदी कि मां लक्ष्मी खे श्रृंगारदमि, हिते त असांजी आत्मा खे बाबा श्रृंगारनि था, परंतु सत्युग में अगरि कंहिंखे इच्छा थिए, सभु पंहिंजो पद डिसाइड कंदा आहिनि। हाणे
त चेक करो मुंहिंजे अंदरि छा संकल्प ईंदा आहिनि कि मां सत्युग में वञी छा करां। उहो तव्हां ख़ुदि खे पंहिंजो पद असांखे ख़ुदि ई डिसाइड करिणो आहे। ऐं असांखे उहो संकल्प ईंदो ऐं असां हुन में संतुष्ट बि हूंदा आहियूं। जे पहिरियों ब्रह्मा बाबा हुया न, त ब्रह्मा बाबा खे सभु चईंदा हुया मां कृष्ण जी टीचर ठहींदमि, मां कृष्ण जी माउ ठहींदमि, मां कृष्ण जी पिता ठहींदमि, मां कृष्ण खे पालंदमि। भले ई मूंखे दास दासी जो टाइटल मिले, लेकिन कृष्ण त मूं वटि हूंदो न। पहिरियों कृष्ण है न, मां वटि वेंदो सिर्फ़ु थोरो समय, बाक़ी समय त दास दासियुनि वटि ई रहंदो आहे न। त इहा हर हिक जी इच्छा हूंदी आहे, उन अनुसार उन जो पद फिक्स थींदो आहे। त तव्हां बि हाणे चेक करो, छो जो हाणे दुनिया अचण में देरी न आहे। ॾिसो था दुनिया जी छा हालत आहे न। कल्ह हिकु प्लेन फ्लैट जे मथां किरी पियो, त दुनिया ख़तमु थियण में देरी आहे। कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे न। त उहो अंत समय पंहिंजे अंदरि संतुष्टता रहंदी न। मतिलबु मां संतुष्ट थी करे शरीर छॾां, हीअं न सोचां अञा त मूंखे इहो पुरुषार्थ करिणो हुयो। हाणे ई पंहिंजो पद डिसाइड करो, हाणे ई पाण सोचो कि मूंखे सत्युग में वञी छा करिणो आहे। उन हिसाब सां मुंहिंजी हाणे जेकी स्टेज आहे उहो ठीकु आहे। अगरि असां सत्युग में चऊं था कि मां कहिड़ो बि पद, त उन हिसाब सां मुंहिंजो पुरुषार्थ ठीकु आहे। उहो ख़ुदि चेक करे ऐं बाबा खे ॿुधायो, बाबा मूंखे सत्युग में ईअं ठहिणो आहे, त तव्हां मूंखे हिन पद जे लाइ रेडी करे छॾियो बसि। तव्हांखे इहा बि महिनत न करणी पवंदी। त बाबा हर हिकु ॿार जी विशेषता ॾिसंदा आहिनि। त तव्हां पंहिंजे अंदरि बि ख़ुदि जी विशेषता ॾिसो कि मूं में कहिड़ी विशेषता आहे जंहिंजे कारण बाबा मूंखे चूज़ कयो अथई। अहिड़ो कोई बि न थी सघंदो आहे जंहिंमें कोई विशेषता न हुजे। हाणे ॾिसो उतां जो जेको चंडाल हूंदो, जेको डेड बॉडी जलाईंदो, हुन में इहा हाणे ई उहो विशेषता नज़र ईंदी। हाणे संगम युग ते पर उन्हनि खे डेड बॉडी खे जलाइण करण में कोई डपु आदि न हूंदो है न। त उन्हनि जो कमु ई इहो आहे, त उहो हितां ई उहे संस्कार नज़र ईंदा रहंदा आहिनि। ब्राह्मण परिवार में बि तव्हांखे उहे संस्कार नज़र ईंदा। विशेषता तॾहिं विशेषता आहे तॾहिं त विशेष आत्मा ठही करे ब्राह्मण परिवार में आया आहिनि। तव्हां बि जॾहिं कंहिंजे संपर्क में ईंदा आहियो त विशेषता ते नज़र वञणी खपे। असांजी हर हिक जी विशेषता ते नज़र वञणी खपे। विशेषता द्वारा उन्हनि सां कार्य कढंदा आहियूं। इहा आहे संगम युगी ब्राह्मणनि जी विशेषता, है न। जीअं जवारी जी नज़र सदा हीरे ते रहंदी आहे, तव्हां बि ज्वेलर्स आहियो, त तव्हांजी नज़र बि सदा हीरे में जो विशेषता आहे उन ते पइणी खपे। पत्थर जी तरफ़ न वञो, हीरे खे ॾिसो कि हिननि आत्माउनि में छा विशेषता आहे। उन विशेषता अनुसार उन आत्मा जो पाठ सत्युग में हूंदो। संगम युग आहे ही हीरे तुल्य युग, पाठ भी हीरो, युग भी हीरे तुल्य। त हीरा ही नज़र अचणु खपनि। ॾिसो जेको सत्युग जा महाराजा महारानी हूंदा उन में ॾाढी विशेषतायूं हूंदियूं, त उहे जास्ती चमकंदा हूंदा। बाक़ी जो उन्हनि जी रॉयल फैमिली हूंदी उहो बि सुठी चमकल वारी हूंदी। पोइ उन्हनि जी प्रजा जी आत्माउनि में चमक हूंदी। पोइ उन्हनि जी दास दासियूं में चमक हूंदी। मतिलबु विशेषता अनुसार ओतिरी चमक हूंदी। त तव्हां सोचो, अगरि तव्हांखे फर्स्ट कृष्ण जी राजधानी में अचिणो आहे, लक्ष्मी नारायण कृष्ण जी राजधानी त अलॻि हूंदी, राधे जी अलॻि हूंदी, पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। त उन्हनि जे राज्य में अगरि असांखे अचिणो आहे
त असांजी आत्मा में छा विशेषता आहे, उन अनुसार असां उन्हनि जे राज भई मम्मा बाबा त ठाहींदा लक्ष्मी नारायण, उहो त फिक्स आहे, है न। ईअं ई सेकेंड गद्दी ते वेंदा ॿिया लक्ष्मी नारायण टे। त तव्हां सोचो कि तव्हां में रॉयल फैमिली वारा संस्कार आहिनि, मतिलबु उहा आत्मा में तव्हां अची सघंदा आहियो। न आहिनि त पुरुषार्थ करो, तव्हां में छा विशेषता आहे, उन अनुसार मां लक्ष्मी नारायण जी राजधानी में वेंदमि त मूंखे कहिड़ो पद मिलंदो, ये पंहिंजे अंदरि ख़ुदि ई जांचो, है न। बाबा त असां में भरी अथई, त बाबा असांखे चवनि था कि हाणे हीरे खे ॾिसो, पोइ स्टेज कहिड़ी हूंदी, पंहिंजी शुभ भावना जी किरणियूं सभु तरफ़ फैलाईंदा रहंदा। वर्तमान समय इन ॻाल्हि ते विशेष अटेंशन खपे। बाबा चई न कि तव्हां जवारी आहियो त हीरे जी तरफ़ ई अटेंशन ॾियो, त असांजी किरणियूं बि शुभ भावना जी किरणियूं बि सभिनि ते पवंदियूं। अहिड़ा पुरुषार्थनि खे ई तीव्र पुरुषार्थी चइबो। अहिड़ा पुरुषार्थनि खे महिनत न करणी पवंदी आहे, सभु कुझु सहज थी वेंदो आहे। सहज योगी जे अॻियां केतिरी बि वॾी ॻाल्हि ईअं सहज थी वेंदी आहे जीअं कुझु थियो ई न। जेका सहज ई बाबा खे यादि कंदा हूंदा न, उन्हनि जे लाइ जीवन में हर ॻाल्हि सहज ई थींदी वेंदी हूंदी। चाहे वॾी खां वॾी ॻाल्हि बि हुजे, उहा सहज ई पार थी वेंदी, छोकी उहा सहज रीति सां बाबा खे यादि कंदा आहिनि। त सहज योगी जेका हूंदा, उन्हनि जे अॻियां वॾी वॾी ॻाल्हि बि सहज थी वेंदी, जीअं कुझु थियो ई न, सूली सां काटो। त ईअं सहज योगी आहियो न। बचपन में जॾहिं हलणु सिखंदा आहियो तॾहिं महिनत लॻंदी आहे, त महिनत जो कम बि बचपन जी ॻाल्हियूं आहिनि, है न। महिनत जो कम बि बचपन जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे थोरी महिनत करणी आहे, हाणे महिनत लॻंदी आहे कुझु बाबा खे यादि करण में। हाणे महिनत लॻंदी आहे कि हलंदे फिरदे बाबा जी यादि, अञा त ईअं त न बाबा जा गीत हलायूं पोइ बाबा जी यादि अचे, है न। ईअं आहे कि हलंदे फिरदे बाबा जी यादि आहे, गीत हाणे गीत हलाए करे यादि करण जी ज़रूरत आहे कि वेंदा आहियो ऐं बसि पहुची वियासीं। हलंदे फिरदे बि बुद्धि योग बाबा सां आहे। त बाबा चवनि था ईअं ई हर ॻाल्हि में ॾिसो कि महिनत लॻंदी आहे। महिनत जो कमु बचपन जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे महिनत समाप्त, सभु में सहज आहियो न। जिते कोई बि मुश्किल अनुभव थींदो आहे, हुते हुन स्थान ते बाबा खे रखी ॾियो, हिकदमि अधिकार सां सॾु करो। कुझु बि थिए, कुझु बि ॻाल्हि हुजे, भले तव्हांखे क्रोध ई अचे थो न। हाणे त हुन स्टेज खां अॻियां निकिरी विया हूंदव, लेकिन सम्झो अञा ताईं तव्हांखे अगरि कोई पुराणो स्वभाव संस्कार बि अगरि तव्हांखे वार करे थो, तव्हांखे लॻे थो, त झटि बाबा खे सॾु करो, बाबा, है न। त जिते तव्हांखे मुश्किल अनुभव थिए थो, तव्हांखे पंहिंजी ससु सां एडजस्ट थियण में मुश्किल लॻे थो, तव्हांखे पंहिंजी ॾेराणी निणान पति ॿार उन्हनि सां अगरि तव्हांखे प्रॉब्लम थिए थी, नथो थिए, है न, त बाबा अचो, हिन ॿार खे तव्हां ई संभालो, बाबा हिन पति खे तव्हां ई संभालो, हिन आत्मा खे, बाबा अचो हिन ससु खे हिन आत्मा खे तव्हां संभालो, तव्हां ई ॻाल्हायो अची करे। मूंखे त सम्झ में नथी अचे, है न। जॾहिं बि ससु सां कोई कमु हुजे या ससु कुझु चए तव्हांखे सुठो नथो लॻे, बाबा हिन इहा आत्मा सां तव्हां ई ॾिसो छा करिणो, मूंखां त नथो पुॼे। बसि ससु जे साम्हूं वञो, ससु न ॾेखारे वेंदे, बसि बाबा सां गॾु मां हिन आत्मा सां ॻाल्हायां थी, बाबा ई सभु कुझु कराइनि था। तव्हांखे कोई संबंध निभाइण में महिनत न लॻंदी,
है न, बोझ पंहिंजे मथां रखंदा आहियो त महिनत आहे, बाप ते रखी छॾियो त बाबा बोझ ख़तमु करे ॾींदा। जीअं सागर में किचिरो विझंदा आहियूं त उहो पंहिंजे में न रखंदो आहे न, किनारो करे ॾींदो आहे, ईअं बाबा बि बोझ खे ख़तमु करे ॾींदा। जॾहिं पंडे खे भुलिजंदा आहियो त महिनत लॻंदी आहे, रास्तो महिनत जो अनुभव थींदो आहे न। अगरि तव्हांखे कोई बि प्रॉब्लम हुजे, बाबा जी धारणा, हर प्रकार जी धारणा असांखे करणी हूंदी आहे। पवित्रता, खान पान, संबंध संपर्क, है न, कहिड़ी बि ॻाल्हि में तव्हांखे महिनत अचे थी न, उन स्थान ते बाबा खे रखी छॾियो न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, घर गृहस्थी में अगरि पति ज्ञान में न हले, पत्नी हले, त बि उन्हनि खे थोरो सहन करिणो पवंदो, थोरो छा ॾाढो सहन करिणो पवंदो आहे। त तव्हांखे कोई टेंशन करण जी ज़रूरत न आहे, बाबा खे विच में लाहे ॾियो, है न। जॾहिं बि तव्हांजो पति तव्हांजे साम्हूं अचे, बाबा, बसि कोई महिनत आहे ई न हिन ज्ञान में। असां बसि हिकु शब्द भुलिजी वेंदा आहियूं न, बाबा। भले तव्हांखे कुझु बि न पतो आहे न, मां पवित्र आत्मा आहियां, मां फलानी आहियां, फलानी आहियां, कुझु बि न, मूंखे त बसि पतो आहे बाबा। तव्हांजी ससु ॻाल्हाइणु शुरू करे, बाबा। तव्हांजो पति अचे, बाबा। तव्हांजा ॿार अचनि, बाबा अचो। तव्हांजो जीवन ॾिसो केॾो सहज रीति सां तव्हां अॻियां हली हलो। छोकी बाबा चवनि था कि बोझ पंहिंजे मथां रखंदा आहियो त महिनत लॻंदी आहे, बाबा खे रखी ॾियो, बाबा बोझ ख़तमु थी वेंदो, बाबा बोझ ख़तमु करे छॾंदा। जॾहिं पंडे खे भुलिजंदा आहियो न, बसि इहा ॻाल्हि यादि रखो कि हिकु बाबा में सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व ज्ञान समायल आहे, है न। मां महिनत मुक्त आत्मा कीअं ठही सघंदी आहियां? बसि दिलि सां चओ, मुंहिंजो बाबा अचो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, अॼुकल्ह न्यूज़ तव्हां ॾिसंदा हूंदव त माण्हू पंहिंजे ॿारनि सां परेशान थी करे न, ॿारनि खे ई मारे थो छॾे। मतिलबु एतिरो, छोजी कोई अॼुकल्ह ॿार ज़िद एॾो कंदा आहिनि, रोईंदा एॾा आहिनि त माउ पीउ खां सहन न थींदो, है न। छोजी माउ पीउ वटि ऑलरेडी कम जो, ॿियूं ॻाल्हियुनि जो एॾो बोझ आहे उन्हनि आत्माउनि वटि, त उहो ॿारनि जो बोझ संभाले नथा सघनि। हुनजे कारण ॿारनि खे डांटणु, मारणु, पहिरियों त डांटदा मारदा हुया, अॼुकल्ह त मारे ई छॾनि था, है न, पंहिंजे ॿारनि खे। छोजी उहो बोझ सहन नथा करे सघनि। पति पत्नी त चलो डिवोर्स वठी वठंदा, लेकिन ॿार खे काॾे करनि, है न। त इन करे उहो सहन नथा करे सघनि उन्हनि जो बोझ। भई नंढो वॾो थी वञे त चलो काॾे बि हुनखे मोकिले छॾो, थोरा देरि हेॾे हली वेंदो। हाणे जेका नंढा ॿार हूंदा आहिनि, अॼुकल्ह एॾो रोईंदा आहिनि, कंदा आहिनि, छोजी आत्माऊं शरीर छॾे करे जॾहिं वठंदियूं आहिनि त उन्हनि खे पिछले जन्मनि वारी आत्माऊं यादि कंदियूं आहिनि न। कोई ॿार अगरि अननेसेसरी सॼो ॾींहुं रोए रोए रोए, तव्हां हुनखे खीर बि पीआरो, कंहिं वटि पैसा न आहिनि, त उहो केतिरो डॉक्टर खे ॾेखारींदो? त परेशान थी करे माण्हू छा था करनि? छोजी घर गृहस्थी में सभु अकेला ई आहिनि, सभु अलॻि अलॻि थी विया आहिनि। भई पहिरियों त ॾिसो ॿार पली वेंदा हुया, कॾहिं हिन वटि, कॾहिं हुन वटि, कॾहिं हिन वटि, लेकिन अॼुकल्ह त सभु चवंदा आहिनि असां सभु अलॻि, त सहन नथा करे सघनि त मारे ई था छॾनि। त अगरि तव्हांखां जीवन में कोई ॻाल्हि नथी संभले न, वैसे त हर समय बाबा खे यादि करो, लेकिन सदा बाबा खे उन ॻाल्हि में, बाबा तव्हांजो ॿार खे तव्हां ई संभालो। त महिनत में टाइम वेस्ट कंदा आहियो जॾहिं पंडे खे भुलिजंदा आहियो। हाणे मन सां सेवा करो, शुभ चिंतन करो, मनन शक्ति खे वधायो। महिनत मज़दूर कंदा आहिनि। अगरि तव्हां महिनत था करो त मतिलबु मज़दूर आहिनि। मज़दूर ॾिसो वीचारा, गर्मी एॾी, माण्हू घर जे अंदरि एसियुनि में बि माण्हुनि खे ठीकु नथो लॻे, एसी खां ॿाहिरि निकिरनि था ऐं हालति ख़राबु। ऐं सोचो हिन गर्मी में बि मज़दूर
तपती धूप में भी कंस्ट्रक्शन था करनि, है न। त छो जी बाबा चईंदा आहिनि, छो जी उन्हनि खे महिनत करे कमाइणो। वही इहे कमु करियऊं जेका माण्हू कंप्यूटर ते डिज़ाइनिंग करनि था, उहे त एसी में वेठा आहिनि, तनख़्वाह बि उन्हनि जी ज़्यादा आहे, छो जो उहे दिमाग़ जो कमु कंदा आहिनि। त तव्हां बि दिमाग़ खे यूज़ करो, महिनत न करो। दिमाग़ खे यूज़ छा करो, सिर्फ़ु चओ बाबा अचो दिलि सां, मुंहिंजो कुझु आहे ई न, बाबा अचो। त बाबा चवनि था महिनत मज़दूर कंदा आहिनि, तव्हां त अधिकारी आत्मायूं आहियो न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।